अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां यहाँ गुलाम सैयदा फातिमा तव्हां ॾिसी रहिया आहियो जीवन न्यूज़। शामिल कंदासीं हिन वक्त जी हेडलाइंस। ज़ेर पीर में ज़मींदार सईद फ़हीम शाह पंहिंजे हारियुनि सां गॾु ज़रई ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हुन ठारू रिंद, करीम बख्श रिंद ऐं ॿियनि सां गॾु प्रेस क्लब हाला पहुची दाहिंदे इल्ज़ाम हयो त संदसि मिल्कियत में शामिल खाते वारे 90 एकड़ ज़रई ज़मीन ऐं ताक़ मां 8 एकड़ ज़मीन ऐं ताक़ ते दीनो रिंद, मिठल रिंद ऐं रमज़ान रिंद ऐं संदसि साथी डोमकी बिरादरी जा केसर डोमकी, मिस्री डोमकी ऐं ॿिया हथियारनि जे ज़ोर ते कब्ज़ो करे वेठल आहिनि। सईद फ़हीम शाह चयो त अदालती फ़ैसिला ऐं मटियारी ज़िले जे मौज़ शख़्सियत मखदूम हाउस सैयद बचल शाह ऐं माशाअल्लाह हाउस जे फ़ैसिला बि संदसि हक़ में अचण बावजूद अमल दरआमद न थी रहियो आहे। हुन इल्ज़ाम हयो त जॾहिं बि ज़रई ज़मीन जी संभाल लाइ वञनि था त हथियारबंद माण्हू संदसि कमदारी हारियुनि ऐं मज़दूरनि खे तशदुद जो निशानो बणाइनि था, ज़मीन ते कम करण नथा ॾियनि। हुन वधीक चयो त कुझु ॾींहं अॻु संदसि मथां बि हथियारनि सां फायरिंग करे मारण जी कोशिश कई वई। फ़हीम शाह जो चवणु हो त मथियां माण्हू कूड़ा ड्रामा करे मुख़्तलिफ़ केसनि में फासाइण जी कोशिशूं करे रहिया आहिनि, जॾहिं त उहे अॻी संगीन ॾोहनि में मुलविस ऐं मुख़्तलिफ़ ज़िलनि में घुरबल आहिनि। एहतिजाज कंदड़ आईजी सिंध, डीआईजी हैदराबाद, एसएसपी मटियारी, एसएसपी सांडर खां मुतालबो कयो त ज़रई ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। काज़ी अहमद शहर जे आफ्ताब कॉलोनी में 8 साल जे हिन साल बि सेठ काज़ी मौला बख्श, उन्नड़ उस्ताद गुलाम अब्बास जतोई, सजाद अली जतोई पारां जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी अक़ीदत एहतराम सां मल्हायो वियो, जंहिं में काज़ी अहमद ऐं भरपासे वारनि इलाक़नि मां वरी अंग में शिरकत कई वई। मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफ़िल वरी जोश ऐं जज़्बे सां मुनक़द कई वई, जंहिं में ख़िताब ऐं तक़रीरूं शाह मोहम्मद ताहिरी, हाफ़िज़ शकील मौलवी अता मोहम्मद ताहिरी, मौलवी दिलदार हुसैन ताहिरी, शौकत अली ताहिरी ऐं शर्जील अहमद ताहिरी कयो। नात ख़्वाह मोहम्मद याकूब भान ऐं नादिर अली अबड़ो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निशान में नातूं पेश करे महफ़िल में शिरकत करण खे जुमाए विधो। आख़िर में मुसलमान भाइरनि लाइ ख़ासि दुआऊं घुरी वई ऐं महफ़िल जी पुॼाणी ते शिरकत करण में नंगर विरहाए वियो। एमपी जाम शबीर अली खान तालका अस्पताल संजरो पहुची नए जदीद एक्सरे ऐं सोलर सिस्टम जो इफ्तिताह कयो। इफ्तिताह करण दौरान अस्पताल जे मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर शबीर चीमा खेसि अस्पताल जे समूरे हलंदड़ कार वहिंवार जे बारे में मरीज़नि खे मिलंदड़ सहूलियत बाबति ॼाण ॾिनी। इफ्तिताह दौरान बीपी एमपी जाम शबीर अली चयो त संजोरो असांखे हिकु पंहिंजे घर जीअं आहे। मूंखे अधु ख़ुशी थी आहे त संजोरो अस्पताल हर हवाले सां जदीद सहूलियतूं मिली रहियूं आहिनि, जीअं कंहिं बि मरीज़ खे पंहिंजे बहितर इलाज लाइ ॿिए शहर वञण जी ज़रूरत न पवे। मुंहिंजी कोशिश आहे त संजोरो अस्पताल खे अञा वधीक सहूलियतूं ॾियारींदसि। इन मौक़े ते पीपी अॻवान हाजी आसिफ अली रिंद, चौधरी खादिम जट, डॉक्टर कातिर गुलाम कातिर पमर, रईस एजाज रिंद, रईस शेर अली मरी, शेर मोहम्मद खासकेली, मियां मोहम्मद अहमद खरल, डॉक्टर खुर्शीद मलिक ऐं ॿिया अॻवान गॾु हुआ। 3 ॾींहं अॻु लालाणो करे वियल कोटकी ज़िले जे मौज़ शख़्सियत वॾेरे अर्ज़ मोहम्मद सुबरी जो टीचो थी गुज़रियो, जंहिं में साफ़ी सियासी ऐं समाजी अॻवाननि समेत सभई माण्हुनि शिरकत कई। इन मौक़े ते इलाइक़े जे चङनि मुड़सनि पारां मरहूम जो वॾे पुट कमरुद्दीन सुबरे खे बिरादरी जी पग ॿधाई वई। टीचे जे तक़रीब में मुर्शिद करीम क़िबला साईं लाल शाह बुखारी दरगाह सैयदपुर शरीफ ऐं साथी इमाम बख्श बुखारी, साईं सैयद फराज हुसैन शाह बुखारी ऐं साईं कमाल शाह बुखारी समेत बिरादरी जे मौज़ शख़्सियतुनि हाजी अली डिनो खान महर, शौकत अली खान महर, काज़ी नबी बख्श महर, मरहूम डॉक्टर अब्दुल करीम महर जो फर्ज़ंद फज़ल करीम महर ऐं इंजीनियर जमालुद्दीन महर पिण पग जी रस्म में वर ॾिना। मौज़िन जो चवणु हो त वॾेरो अर्ज़ मोहम्मद सुमर हिकु शफ़ीक़ ऐं नेक इंसान हो, जिन जी वफ़ात सां वॾी ख़ला पैदा थी आहे। इन मौक़े ते मरहूम जे मग़फ़िरत ऐं वारसनि लाइ सब्र जमील जी दुआऊं कई वयूं। काज़ी अहमद बाईपास ते मोटरसाइकिल ऐं साइकिल में टक्कर थियण सबबि हिकु ॼणो फौत थी वियो, जिते 2 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मी थियणनि खे फौरी तौर ते काज़ी अहमद अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते मुरीद राहो ज़ख़्मनि जा सुर न सहंदे दम धरणीअ हवाले कयो। ॿी ज़ख़्मी अयान अली आर्यान जी हालत गंभीर जोगी हुजण करे खेसि ईदी एम्बुलेंस वसीले नवाबशाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो। फौती मुरीद राहो जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद ईदी एम्बुलेंस ज़रिए संदसि अबाणे ॻोठ नियो वियो, जिते लाश पहुचण ते घर में कोराम अची वियो। डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक रियाज़ अहमद लगा जी हिदायत ॾींदे सिंध दरिया जे बंद ऐं कंधीअ ते रहंदड़ मालवंदनि में संदसि माल खे वैक्सीन करण जी अहमियत बाबति जागरूकता सेमिनार मुनक़द कयो वियो। सेमिनार में ख़िताब कंदे माहिरनि चयो त मुल्क जे जीपीटी जीडीपी में वॾो हिसो लाइव स्टॉक शोबे जो आहे, जिते ज़राअत ऐं लाइव स्टॉक मुल्क जी मईशत जी करंगी जी हॾी जी हैसियत रखंदा। लाइव स्टॉक खातो भाॻे जी ख़िदमत लाइ ॾींहुं राति सरगर्मी अमल आहे। इन मौक़े ते माल में पखंदड़ बीमारियुनि ऐं उन्हनि खां बचाव बाबति सलाहूं ॾिनियूं वयूं, जिते भाॻियुनि पारां पुछियल सवालनि जा जवाब बि ॾिना विया। मीडिया सां ॻाल्हाईंदे डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक मटियारी डॉक्टर रियाज़ अहमद लगारी ॿुधायो त लाइव स्टॉक खाते पारां भाणोट, कल्याण ऐं बदर इलाइक़ो में 3 कैंपूं ॾींहुं राति कम करे रहियूं आहिनि, जॾहिं त 3 गश्ती टीमूं बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मालवंदनि जी रहनुमाई इलाज लाइ मसरूफ़ आहिनि। हुन वधीक ॿुधायो त हिन वक़्त ताईं 16,000 खां वधीक जानवरनि जो इलाज कयो वियो आहे, जॾहिं त इम्कानी बोर्ड वारी सूरत खे नज़र में रखंदे माल जे चारे जो बि इंतज़ाम कयो वियो आहे। दरगाह आलिया लवारी शरीफ ते मौजूदा सजादा नशीं हज़रत क़िबला पीर मोहम्मद सादिक कुरैशी नक्शबंदी जी सरपरस्ती हेठि ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जश्न अक़ीदत सां मल्हायो वियो। तक़रीब में पीर मोहम्मद सालिह कुरैशी अहल आलमन ऐं महिमाननि जी बरहबा कई। मौलाना मुफ्ती मोहम्मद दाऊद जट नईमी, मौलाना अयाज अहमद सुमरो, मौलाना मुफ्ती हबीबुल्लाह जट नईमी, मौलाना मोहब्बत अली जामी, मौलाना हाफिज़ मोहम्मद यूनुस अबड़ो ऐं ॿियनि उलमाए कराम सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते बयान पेश कयो। आलमन जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतुल आलमीन बणिजी आया। आख़िर जी आमद जो ॾींहुं सभिनी मुसलमाननि
मन वॾी ख़ुशी जो ॾींहुं आहे। रहमत आलम नात काउंसिल ज़िला बदीन जे नात ख़्वाननि नूरुद्दीन जुनेजो ऐं अहमद अली मेमण नात पेश कयो। नात में रिहान परिचे अक्सर प्रस्याला मरकज़ी जमायत अहले सुन्नत ज़िला बदीन ऐं ग़ुलाम नबी मेमण रहनुमा मरकज़ जमायत अहले सुन्नत ज़िला बदीन ख़ुसूसी शिरकत कई। लवारी शरीफ ऐं बरपासी मां मुरीदनि ऐं क़ियादतमंदनि वॾी अंग में शिरकत कई। आख़िर में मुल्क क़ौम ऐं पाक फ़ौज लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरी वयूं। निशात तंज़ीम जमायत लवारी शरीफ ऐं नाजिया शागिर्द तंज़ीम निशात जे कारकुननि सिक्योरिटी ऐं वॉलंटियर तौर फर्द सर अंजाम ॾिना। मेहरा हाउस ॾहरके ते हर साल जीअं हिन साल बि जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफ़िल निहायती अक़ीदत ऐं एहतराम सां मुनक़िद कई वई। तक़रीब में नायब सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला कोटकी हाजी दादन खान मेहर ऐं संदसि जानशीन पर्सन मीर फहद खान मेहर पारां मेज़बानी कई वई। महफ़िल में सिंध जे नामवर नात ख़्वान मखणो फ़क़ीर हुसैनी ऐं मेन सना ख़्वान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में नातूं पढ़ी महफ़िल खे चार चंड लॻाया। जश्न ईद मिलाद नबी में ख़ुसूसी मेहमान तौर अॻूणो सूबाई वज़ीर अब्दुल बारी खान पिताफ़ी जामा अब्दुल फताह समेजो जमशेद खान ॾहर समी खान पिताफ़ी समेत सियासी ऐं समाजी अॻवाननि वॾी अंग में शिरकत कई। बांदी में बदअमनी ऐं मंशा जे खुलियल विकिरे ख़िलाफ़ जस कमिटीअ बांदी में SGP तालके दौड़ पारां गॾियल एहतजाजी रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ बाज़ारनि ऐं चौकनि खां थींदी नेशनल प्रेस क्लब बांदी पहुती। रैली जी अॻवानी डॉक्टर मुजाहिद रिस्तवानी, बादल बिरोही, महबूब बिनियारो ऐं इमाम अमानुल्लाह बिरोही कई। अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बांदी शहर में बदअमनी उरूज ते पहुची वई आहे। रोज़ाना जी बुनियाद ते दुकाननि जूं छितियूं तोड़े क़ीमती सामान चोरी कयो पियो वञे, पर बांदी पुलिस सिर्फ़ दुकानदारनि खे आसरो ॾेई वक़्तु गुज़ारींदी आहे। अॻवाननि इल्ज़ाम लॻायो त शहर में मंशियात जो विकिरो आम थी वियो आहे, जंहिं सबबि नई नस्ल खे तबाही दान थी कयो पियो वञे, जॾहिं त इंतिज़ामिया मंशियात फरोशनि खे खुलियल छॾे ॾिनो आहे। हुननि मुतालबो कयो त बांदी मां चोरी थियल सामान मुतासिर शहरनि खे वापसि कराए वञे ऐं मंशियात जे सरेआम विकिरो ते फौरी तौर ते नोटिस वठी ज़िम्मेवार फरोशनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में जस्कम SUP ऐं ॿियनि पार्टियुनि पारां मुनज़्ज़म ऐं सिराइती तहरीक शुरू कई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो G1 न्यूज़।